अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पेश कयूं था साईं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जो साहब जन जो मुरतब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधी सकाफ़त ऐं सिंधी ॿोली अमर आहिनि। सिंधी क़ौम ऐं संदसि सकाफ़त बि के अहिड़ियूं इम्तियाज़ी ख़ूबियूं मौजूदु आहिनि जेकी जेकॾहिं गुम बि थी वञनि त उन्हनि जी पूराई या तलाफ़ी कंहिं ॿिए मुल्क, कंहिं ॿिए बि क़ौम ऐं कंहिं ॿी सकाफ़त हथां नथी थी सघंदियूं। जेसीं असां वटि उहे इम्तियाज़ी ख़ुसूसियतूं मौजूदु आहिनि तेसीं असांजी सिंध जी सकाफ़त ऐं असांजी सिंधी ॿोली क़ाइमु आहिनि। पंहिंजी ॿोलीअ ऐं अदब खे जेकॾहिं असां पंहिंजो करे सम्झो ऐं उन जी क़िस्मत सां पंहिंजूं क़िस्मतूं ॻंढियूंसीं त न फ़क़ति इन ॻाल्हि जो को इम्कानु कोन्हे, पर इहो को सुवाल ई कोन थो उथे त उनखे कंहिं क़िस्म जो को ज़ंग पहुची सघे थो। अदब वानकईअ जी विंदुर जो ज़रियो ऐं पैसे पैदा करण जो वसीलो बि बराबरि आहे, पर उन जो असली शान कंहिं ज़्यादा आला ऐं पाकीज़ा मक़सद लाइ मख़सूस आहे। अदब ज़रिए इंसाननि जे ज़हन खे अछो उजरो ऐं साफ़ करे सघिजे थो, खेनि सही सम्झ ऐं शऊर सां रोशनास करे सघिजे थो, संदनि दिलनि में उन ऐबदार दुनिया खे बदिलाए नए सिर ठाहिण जा जज़्बा ऐं उमंग, हिमतूं ऐं इरादा पैदा करे सघजनि था। मंझंदि इल्म जो एतिराम, सच लाइ मोहबत ऐं हुस्न जी सही परख परूर लाइ घुर्बल जामलियाती हिस ऐं इंसान जी अज़मत जो क़दुरु ऐं अहसासु पैदा करे सघजनि था। जेकॾहिं अदीब ऐं नाशिर अदब जे उन आला मक़सदनि खे ख़्याल में रखंदासूं त यकीननि पंहिंजे अदबी तख़लीक़ुनि ऐं मतलूबात खे संदर मानवी तौरु ज़ाहिरी वस्फ़ुनि सां पहिरीं सिंगारे ठाहे मुकमिल करे पोइ पंहिंजे मोहतरम पढ़ंदड़ अॻियां पेश करण जी जुरत करे सघंदासूं। जॾहिं पंहिंजे पढ़ंदड़ लाइ इज़त ऐं मोहबत जो इज़हार उन सूरत में असीं कंदासीं तॾहिं हुननि जे दिलनि में असां लाइ मोहबत ऐं इज़त जा जज़्बा पैदा थींदा ऐं पोइ अदीब ऐं पढ़ंदड़ हिक ई गॾियल मक़सद यानी ॿोलीअ ऐं अदब जे तहफ़ुज़ ऐं तरक़ीअ लाइ मख़सूस करे सघंदा। लफ़्ज़नि जी अहमियत फ़क़ति उन्हनि जी लुग़वी माना में न आहे। लफ़्ज़नि में वॾी ताक़त आहे। लफ़्ज़नि में तारीख़ आहे, लफ़्ज़नि में जाग्राफ़ी आहे, लफ़्ज़नि में रूह आहे ऐं ईमान आहे, लफ़्ज़नि में फ़लसफ़ो आहे ऐं साइंस आहे, लफ़्ज़नि में जोश आहे ऐं हिल्म आहे, लफ़्ज़नि में मिठास आहे ऐं परवाज़ आहे। लफ़्ज़नि तां ऐं उन्हनि सां मोहबत रखण सां माण्हुनि ऐं क़ौमुनि जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। लफ़्ज़ ज़िंदगीअ जो राज़ आहिनि। ज़ुबान खे मसनूई लफ़्ज़नि में तसवुर करणु ज़ुल्म आहे। लफ़्ज़नि खे विसारणु पंहिंजे वजूद खे विसारणु आहे। लफ़्ज़नि सां मोहबत ख़ुददारीअ जो बाइस आहे। लफ़्ज़नि में जंहिं शख़्स लाइ मक़नातीसी असरु न रहियो उहो फ़ुज़ूल आहे। ज़ुबान सां अजनबियत अख़्तियार करणु आहे। लफ़्ज़नि में हुबुल वतनी आहे। क़ौम ऐं क़ौमी सकाफ़त जे वजूद जो दारो मदार ॿोलीअ ते आहे, पर उहा ॿोली जेका फ़क़ति घरनि जे चो दीवारुनि में या रुॻो ज़िंदगी जे रवाजी ऐं मुख़्तसिर मामलनि में कमु थी अचे ऐं क़ौम जी इल्मी ऐं अदबी ज़रूरतुनि ऐं क़ौमी ज़िंदगी जी ॿियनि अहम मामलनि लाइ कारगर न आहे, सां मौजूदा ज़माने में क़ौम ऐं क़ौमी सकाफ़त जे वजूद जो को भरवसे जहिड़ो बुनियादु नथी बणिजी सघे। ज़ाहिर आहे त सिंधी क़ौम ऐं सिंधी सकाफ़त खे बि जेकॾहिं ज़िंदा रहणो आहे त उन लाइ सिंधी ॿोलीअ खे पिणु ज़िंदा रहणु घुरिजे। न फ़क़ति ज़िंदा रहणु बल्कि खेसि लाज़मी तरह हिकु आला इल्मी ऐं अदबी पिणु बणिजणु घुरिजे। सिंधी ॿोलीअ में तरक़ी जा मुमकिनात बेअंदाज़ मौजूदु आहिनि, पर संदसि गुज़िरियल सालनि जी तारीख़ जा अलमनाक दास्तान शाहिद आहिनि त खेसि पंहिंजी फितरी सलाहियतुनि खे फ़रोग़ ॾियण जा कॾहिं बि के साज़गार मौक़ा नसीब न थिया आहिनि। धारिया हाकिम सदाईं
हिन कोशिश में रुधल रहिया त इल्मी ऐं अदबी रुतबो फ़क़ति संदन पंहिंजनि हाकमान ॿोलियुनि लाइ मख़सूसु रहे। तंहिं हूंदे बि सिंधी ॿोली न फ़क़ति पाण खे ज़िंदा रखियो पर एॾीअ मुकमिल कसम परसीअ जी हालत में रही करे बि पाण वटि हिकु उहो अज़ीम अदबी सरमायो पैदा कयईं जंहिं लाइ दुनिया जी हर का सुधरियल खां सुधरियल ॿोली बि मथस रश करे सघे थी। तंहिं करे हाणे जॾहिं चयो वञे थो त सिंधी ऐं सिंधी क़ौम आज़ादु आहिनि, जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे उन ई मिड़नी बंदिशुनि खां आज़ादु न कयो वियो जेके धारियुनि मथस आइद कयूं हुयूं ऐं वधण विझण जा उहे समूरा मौक़िया जिन खां खेसि हेसि ताईं महरूम रखियो वियो हो खेसि मुहैया करे न ॾिना विया त पोइ उनखां वधीक बदनसीबी सिंध ऐं सिंधी क़ौम ऐं सिंधी सक़ाफ़त लाइ ॿी कहिड़ी थी सघे थी। असांजा पोएं खां पोयां नए रोशन वारा हाकिम अंग्रेज़ तुन असांजी ॿोलीअ खे हिकु बहितरीनु यानी अहिड़ी ॿोली जेका ग़ुलामनि जी ॿोली रही हुजे ऐं उन्हनि खे ईअं ई सॾींदा रहिया, जंहिंजो मतिलबु ही हो त संदन साम्हूं असांजी ॿोली हिकु अण सुधरियल ऐं इल्मी शान खां किरियल ॿोली हुई। इहो ई सबबु हो जो मुल्क जे तालीमी सिरिश्ते में हुननि पंहिंजे शाहाना ॿोलीअ जी भेट में असांजी ॿोलीअ खे उहा ग़ैर अहम जॻह ॾिनी जो हूअ ख़ासि तरह इल्मी अदबी दायरे में असां लाइ कंहिं बि कम जे न रही ऐं नतीजो ही निकितो जो असांजी ॿोली ख़ुदि असांजी नज़र में किरी पई। प्राइमरी स्कूलनि में पंहिंजी मादरी ज़बान जी मार्फत असांजा ॿार अधु गाबरू अंग अखर सिखी सघिया थे। बाक़ी सेकेंडरी स्कूलनि ऐं कॉलेजनि में ॿोली को शानाइतो पेर पाए उहा ॻाल्हि हाकमाना ॿोलीअ जी मौजूदगी में कीअं थी मुमकिन थी सघे। तंहिंखां सवाइ हाकमनि जी बुनियादी मक़सदु न फ़क़ति पंहिंजे हुकूमत क़ाइमु रखण जो हूंदो आहे, तंहिं करे अंग्रेज़नि खे फ़क़ति हिकु महदूद तादाद तालीम याफ़्ता ग़ुलामनि जो घुर्बल हो जिन जे हथां हू पंहिंजी हुकूमत जो चरखो कामयाबीअ सां हलाए सघनि। उन लाइ पिणु लाज़मी हो त तालीम जो सिरिश्तो अहिड़ो तजिज़ियो कयो वञे जो हू हिकु त उहे तालीम याफ़्ता ग़ुलाम किथे बि घुर्ज खां घटि वधि न थी सघनि ऐं ॿियो त खेनि तालीम फ़क़ति ग़ुलामनि जी तारीफ़ जिन खे धारिया हाकम पैदा करणु घुरंदो हुआ हिन रीति कई वई हुई जो असां ॾंदे आङुरियूं ॿुधी ॾंदे आङुरियूं अची वञनि। अॼु दुनिया में को बि मुल्क मौजूदु न आहे जिते घटि में घटि उहा तालीम जेका हिकु सुधरियल ऐं मुहज़िब शख़्स लाइ मौजूदु दुनिया में लाज़मी सम्झी वञे थी सां उतां जे माण्हुनि खे संदन पंहिंजी मादरी ॿोलीअ मार्फत न पर कंहिं ॿारनि धुरियुनि जे ॿोलीअ मार्फत ॾिनी वई हुजे। अॼु जॾहिं तालीम 100% आम करण क़ौमनि जी ज़िंदगी हिकु लाज़मी ऐं बुनियादी उसूल बणिजी चुकी आहे, जेकॾहिं उन हालतुनि में असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ खे न फ़क़ति महफ़ूज़ रखिणो आहे बल्कि उनखे इल्मी अदबी हैसियत में अॻिते वधाइणो आहे त पोइ असांखे पंहिंजे तालीमी सिरिश्ते जी मदद सां इहो अज़ीम मक़सदु हासिलु करिणो पवंदो। सिंधी ॿार खे सही माना में तालीम सां रोशनास थियणो आहे ऐं थियणु घुरिजे ऐं उहा तालीम खेसि संदसि पंहिंजी मादरी ज़बान ज़रिए ई हासिलु थियणु घुरिजे। इहो असांजो पैदाइशी हक़ बि आहे ऐं बुनियादी फ़र्ज़ बि। उन लाइ हिकु त असांखे पंहिंजे समूरी तालीमी सिरिश्ते खे बिना नए सिर ठाहिणो पवंदो ऐं इहो असांजो पैदाइशी हक़ पिणु आहे जेको पहिरियां तज़किरो बि कयोसीं। ऐं ॿियो त उन लाइ असांखे सवे मुनासिब ऐं मुफ़ीद किताब जा असुल लिखणा पवंदा या तर्जुमो करिणो पवंदा। सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जे साम्हूं अॼु इन्हनि ॿिनि मक़सदनि खां सवाइ टियों मक़सदु का बि अहमियत नथो रखे। ॿोलियूं कुदरत जा मौजिज़ा ऐं इंसानी तारीख़ जा वॾा करिश्मा आहियूं। कंहिं ॿोलीअ जे सर्जण ई माना त कंहिं समाज जो कंहिं क़ौम जो सर्जण किन तहज़ीबी सियासी ऐं मुआइशी इदारनि जो सर्जण कंहिं हुकुमरान क़ुवत जो कंहिं सियासी इक़्तिदारी मर्कज़ जो वजूद बि अचणु ऐं ख़ुदा बि त माण्हुनि सां माण्हुनि जी पंहिंजी ॿोलीअ में कलाम थी कयो। सिंध ऐं सिंधुनि जा माण्हू बि उन लाइ त आख़िर आज़ादु न थिया हुआ त पंहिंजे ॻाल्हि तां दस्तबरदार थी उर्दू सियासी इक़्तिदार जा ग़ुलाम बणिजी वञनि। ॿोली आवाज़ दाह ऐं दहान जो जवाबु ॿोलीअ जा लफ़्ज़ ॿोलीअ जूं ॻाल्हियूं ज़िंदगी जी वॾी विथ आहिनि ऐं उन लाइ वॾो आथत आहिनि बल्कि माण्हुनि लाइ माण्हुपे सां जीअण जो बुनियादु आहिनि।
रूसी अदीब तरगनेफ 1818 खां 1883 ईस्वी जंहिं पंहिंजी उमिरि जो सॼो अधु हिसो कंहिं तरह बि बेवतनीअ में गुज़ारियो हो, पंहिंजी रूसी ॿोलीअ लाइ हिकु मौक़े ते चयो हो, जॾहिं बि मां शक में विढ़िजी वञा थो, जॾहिं बि मां पंहिंजे मुल्क ते वीचारींदे पंहिंजो मन लर्ज़िजी थो, तॾहिं उहो मुंहिंजी अज़ीम सगार ऐं सचार ऐं आज़ादु रूसी ॿोली तूं ई मूंखे ॾंढ ॾीं थी ऐं मूंखे बचाई थी। जे तूं न हुजीं त पक ई पक जो कुझु मुंहिंजे वतन ई वही रहियो आहे, उनखे ॾिसी आउं हूंद ड्रही बिना पट अची पवां, पर को ईअं आख़िर कीअं थो मञी सघे त अहिड़ी अज़ीम ॿोली अज़ीम क़ौमनि खां घटि क़ौम खे मिलियल हूंदी। असां बि पंहिंजी ॿोली लाइ चई सघूं था त उहा असांजो ॾढ आहे, आथत आहे, असांजा शक ऐं नाराज़ायूं दूरि करे थी, ऐं जेका ॿोली असांखे सिंधी ज़ात हुजणु जहिड़ो नसर ॾेई सघे थी, उन जहिड़ी परख ॾेई सघे थी, उहा ॿोली कीअं न अज़ीम हूंदी। ऐं नेठि ईअं कीअं थो थी सघे त अहिड़ी अज़ीम ॿोली अज़ीम क़ौम खां घटि कंहिं क़ौम खे मिली हुजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन